सभिनी ॿुधंदड़नि खे प्रिया नंदवानी जो प्यार भरियो नमस्कार। सिंधी कार्यक्रम में अवांजो स्वागत आहे। साथियों, अॼु आहे महीने जो टियों आर्तवार ऐं टियों आर्तवार मुक़ररु थींदो आहे ॿारनि जी प्रोग्राम गुलड़नि जी गुलकारी जे लाइ। अॼु जे गुलड़नि जी गुलकारी कार्यक्रम में अवां ॿुधंदा बाल कहाणी, जंहिंजा कहाणीकार आहिनि श्री वासुदेव सिंधु भारती। गॾोगॾु ॿुधंदा फ़ोन ज़रिए नंढड़ी गुड़िया साम्या रोहरा सां कयल ॻाल्हि ॿोल ऐं बाल गीत। ऐं साथियों, हाणे अचूं था असां पंहिंजे ॿारनि जी ॻाल्हियुनि जे सेक्शन ते ऐं कयूं था ॻाल्हि ॿोल फ़ोन ज़रिए नंढड़ी गुड़िया साम्या रोहरा सां। जय हिंद बेटा। जय हिंद। हाँ बेटा, केरु था ॻाल्हायो? मां साम्या रोहरा आहियां। तव्हां घणे साल जा आहियो बेटा? मां 9 साल जी आहियां। साम्या, तव्हां कहिड़े दर्जे में पढ़ंदा आहियो? मां 5 दर्जे में पढ़ंदी आहियां। अच्छा, त साम्या हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो कि तव्हां पंहिंजे घर में जेके बि पंहिंजा माउ पीउ हूंदा आहिनि, ॾाॾा ॾाॾी हूंदा आहिनि, घर में वॾा हूंदा आहिनि, उन्हनि सां गॾु सिंधीअ में ई ॻाल्हाईंदा आहियो? हा। साम्या, हीअ ॻाल्हि ॿुधायो कि तव्हां पंहिंजे घर में वॾनि सां गॾु वेहंदा आहियो, उन्हनि सां गॾु वेहणु तव्हांखे पसंदि आहे? हा, असां सभु वेही करे खेलंदा आहियूं, गॾु वेही करे रोटी खाईंदा आहियूं। रोटी खाईंदा आहियूं। त रोटीअ ते मूंखे यादि थो अचे कि असांजी सिंधी खाधनि में तव्हांखे कहिड़ा कहिड़ा नाला आहिनि? पाण छा छा खाईंदा आहियूं? बिह पटाटा रस में, टुक आलू, मिठो लोलो, कढ़ी चांवर, साई भाॼी चांवर। ऐं नेरनि ते असां छा खाईंदा आहियूं? पोहा, दाल पकवान, सयूं पटाटा। अच्छा, ही त पाण ॻाल्हियूं कयूंसीं साम्या खाधे पीते जूं ऐं घर में असां सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं उन जूं। हाणे असांखे इहो ॿुधायो, तव्हां 5 दर्जे में पढ़ंदा आहियो, त तव्हां पाण ई पढ़ाई कंदा आहियो कि तव्हांखे मम्मी पापा पढ़ाईंदा आहिनि? केरु पढ़ाईंदो आहे? मां हूअं त ट्यूशन वेंदी आहियां ऐं घर में अकेले पढ़ंदी आहियां। अकेले पढ़ंदा आहियो। तव्हांजा नंबर सुठा ईंदा आहिनि? हा। अच्छा, तव्हां जॾहिं 5 दर्जे में पढ़ंदा आहियो त हिन उमिरि जा ॿार पंहिंजे फ्यूचर जे बारे में सोचे वठंदा आहिनि कि उन्हनि खे छा ठहिणो आहे, त तव्हांजो छा सुपिनो आहे? तव्हां वॾा थी करे छा था ठहिणु चाहियो? मूंखे एस्ट्रोनॉट ठहणो आहे ऐं चंड ते वञणो आहे। वाह, एस्ट्रोनॉट ठहणो आहे ऐं चंड ते वञणो आहे, त इन लाइ तव्हांखे ॾाढी महिनत करणी पवंदी। ख़बर अथव छा छा करिणो आहे? हा, ॾाढी महिनत हूंदी आहे। अच्छा, ऐं उन में अॻियां हली करे असांखे छा पढ़णो हूंदो आहे? इसरो जे बारे में, स्पेस जे बारे में। पोइ हिकु दफ़ो हू स्पेस में वठी वेंदा आहिनि, छड़ो स्पेस में। हुन खां पोइ ॾाढी पढ़ाई करण खां पोइ हुन खां पोइ मून ते। अच्छा, हुन खां पोइ मून ते। त तव्हांखे इहा सॼी ॼाण आहे ऐं तव्हां एस्ट्रोनॉट ठहणु था चाहियो? हा। शाबाश। त तव्हां असांजे ॿुधंदड़नि खे रेडियो ज़रिए छा था ॿुधाइणु चाहियो? अॼु मां आखाणी ॿुधाईंदसि कि हिकु माई हुई ऐं हिकु हुनजो घोटु हो। त हुननि ॿिन्हिनि वटि हिकु दॿली हुई जंहिंखे हू कॾहिं बि घुमाए करे चवंदा हुआ न, मूंखे ही ॾे, मूंखे हू ॾे, मूंखे ही ॾे, मूंखे हू ॾे, त सभु अची वेंदो हो। त हिकु ॾींहुं हुन भाईअ चयईं, शिम शिम दॿली, मूंखे हिकु सोने जो महल ॾे। पोइ हुन ॾेई छॾियईं। पोइ हू दॿली पंहिंजी ज़ाल खे ॾेई करे कम ते हली वियो। अच्छा। त हुन दॿली अंदरि रखी छॾियईं ऐं हू कम पई करे घर जा, सोने जे घर जे अंदरि। पोइ हिकु ॾींहुं चोरनि ॾिसी छॾियो कि ही त भई सोने जो घर आहे। त हुननि घंटी वॼाई ऐं पुछियो माईअ सां कि तव्हां वटि छा आहे अहिड़ो जो तव्हां हेॾी वॾी सोने जो घर ठाहियो अथव? त हुन चयईं, असां वटि हिकु दॿली आहे जंहिंखे असां फेरींदा आहियूं, फेरी करे जो बि चऊं हू अची वेंदो आहे। अच्छा। त पोइ हुननि खे ॿुधाए छॾियईं। पोइ हुननि चोरनि हू माईअ खे खणी विया ख़ुदि सां गॾु ऐं शिम शिम दॿली बि फुरे विया हुन खां। पोइ हुनखे सोने जो घर बि हुन दॿलीअ में बंदि करे पंहिंजे घर खे सोने जो ठाहे छॾियनि। पोइ हिन माईअ खे हुननि पहिरीं त अंदरि पिया रखनि, त माईअ चयो, न, तव्हां मूंखे छत ते रखी छॾो, मां छत ते विहंदसि। हू छत ते वई ऐं चयईं कि मूंखे थोरी दाल ॾियो, कची दाल ॾियो। पोइ हुननि ॾिनी। पोइ हुन छा कयो, छोकिरीअ दाल हीअं छत ते फैलाए छॾियईं जीअं कौआ अचनि। कौआ ऐं पंछी अचनि अलॻि अलॻि। त हुन ई ॾींहं जे शाम जो कबूतर आयो, त कबूतर खाइण आयो। त हिन छा कयईं, हुनजे गले में हिकु रस्सी बंधी करे चिठी पंहिंजे घोट खे लिखी करे
चई तो ही मुंहिंजे घोट खे ॾे जिते मुंहिंजो पुरानो घर हो। पोइ हू कबूतर हुते वठी वियो चिठी। पोइ जॾहिं हुनजो घोट कमु करे वरी आयो घर त ॾिठई हिते त घर ई कोन्हे। हुनजो ध्यानु वियो कबूतर ते त हुन ॾिठई ही छा आहे, हिनजे गले में त ख़त आहे। अच्छा। हुन खोलियई, पोइ पढ़ियई त हुनजी ज़ाल हुनखे चयो हो मूंखे ही वठी विया आहिनि, शिम शिम दबली बि पंहिंजी चोरनि वटि आहे ऐं ॿुधाए छॾियई। पोइ हू हुनजो मुड़ुसु अची वियो हुते ऐं हुनखे छॾाए करे हली वियो। शिम शिम दबली बि खणी वियो। मॉरल आहे कि पाण खे कोई बि शइ ख़ुदि जी शइ कंहिं ॿाहिरि वारे खे न ॿुधाइणी खपे। पंहिंजा जेके बि सीक्रेट्स हूंदा आहिनि उहे असां पाण ताईं रखूं, ॿिए कंहिंखे न ॿुधायूं, हा न? हा, केर बि अचे त उनखे ॻाल्हि ठाहे करे असांखे भॼाए छॾिणो खपे। अच्छा साम्या, ही त असांखे तमामु सुठी तव्हां आखाणी ॿुधाई। हाणे तव्हां असांखे ॿियो छा था ॿुधायो? हाणे मां तव्हांखे हिकु कविता ॿुधाईंदमि। जोकर। जोकर हुनखे सॾिबो आहे ॿारनि खे जो खूब खिलाए, नचण टुपण में माहिर, जेको अजब क़िस्म जी शिकलूं ठाहे, तरह तरह जा खेल ॾेखारे, क़िस्म क़िस्म वेस धारे, रंग बिरंगियूं टोपी पाए, ॿारनि खे जो खूब खिलाए। जोकर उनखे सॾिबो आहे चढ़ी शींहं ते नाचू नचे तो, सूंड हाथीअ जी पकड़े तो, घोड़े भालूअ सां अथसि यारी, बांदर वांगुरु टपे तो। जोकर उनखे छॾिबो आहे कहिड़े मुंहं मां बाहि कढे तो, कहिड़े हथनि भर ते हले तो, नोड़ीअ ते बि पिनी ॾुकी सघे तो, हर हिकु माण्हू खे विंदराए तो। जोकर उनखे सॾिबो आहे। वाह वाह साम्या, तमामु सुठी कविता असांखे तव्हां ॿुधाई जोकर। ऐं जोकर असां ॾिसंदा आहियूं सर्कस में, ऐं जेके बि करतब तव्हां पंहिंजी कविता में ॿुधाया न, उहे सभु करतब असांखे उन सर्कस में ॾिसण लाइ मिलंदा आहिनि जेको जोकर कंदो आहे, हा न? अच्छा साम्या, असांखे इहो ॿुधायो कि जॾहिं तव्हां स्कूल में वेंदा आहियो त तव्हांखे स्कूल में गुड टच ऐं बैड टच जे बारे में बि त ॼाण ॾींदा हूंदा न, ॿुधायो? गुड टच में हूंदो आहे कि जीअं स्कूल में पाण कुझु सुठो कमु कयो त पंहिंजी टीचर पाण खे हीअं ठपे करे शाबाशी ॾियनि त हू गुड टच आहे। ऐं ॿियो कोई असांजो अनजान जो पाण खे ख़बर कोन्हे केरु आहे हू असांखे किथे बि टच करे त हू बैड टच आहे। जीअं मां ॿाहिरि खेॾां थी, साइकिल थी हलायां या कुझु बि, ऐं कोई बि माण्हू मूंखे पकड़े करे हली थो वञे, हू बि बैड टच आहे। त पाण खे हुनखे रोकणो खपे ऐं जोर जोर सां चिल्लाइणो खपे। पोइ असां चिल्लाईंदासीं न जोर जोर सां त हू पाण बची वेंदासीं बैड टच सां। अच्छा साम्या, हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधायो कि जॾहिं पाण शादियुनि में वेंदा आहियूं त शादियुनि में असां जेके गीत ॻाईंदा आहियूं त उन्हनि खे छा चइबो आहे? लाॾा। लाॾा चईंदा आहियूं गीतनि खे। हा, लाॾा चईंदा आहियूं। त तव्हांखे को लाॾो यादि आहे? 2 लाइनूं ॿुधाईंदा असांखे? हा, रख संदलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाॾा, छप चोर मुछा मोर मुंहिंजा मोर लाॾा। वाह वाह साम्या, तव्हांखे त ॾाढी सुठी सुठी ॼाण आहे। ऐं मूंखे तव्हां इहो बि ॿुधायो कि तव्हांजा शौक़ छा छा आहिनि? मुंहिंजा शौक़ आहिनि स्विमिंग करणु, बैडमिंटन खेॾणु ऐं एस्ट्रोनॉट ठहणु। साम्या, जॾहिं असां ॿार वॾा थींदा आहियूं त असांखे माउ पीउ ऐं असांजा जेके स्कूल जा मास्तर हूंदा आहिनि उहे असांखे सुठा सुठियूं ॻाल्हियूं, सुठा सुठा मैनर्स सेखारींदा आहिनि। त तव्हां छा असांजे ॿुधंदड़ ॿारनि खे उहे ॻाल्हियूं ऐं उहे मैनर्स ॿुधाइणु चाहींदा? हा, ॿुधायो। जीअं पाण किथे बि ॿाहिरि वेंदा आहियूं के होटल में या किथे रेस्टोरेंट में त पाण खे टेबल मैनर्स अचणा खपनि। टेबल मैनर्स हीअं न कि पाण हुते वञी करे रेस्टोरेंट में वञी करे ऐं हीअं ई खाऊं था, बसि खाईंदा था वञूं, खाईंदा था वञूं। न, पाण खे टेबल चेयर ते स्ट्रेट वेही करे सुठी तरीक़े सां खाइणो खपे। ऐं ॿियो पाण कंहिंजे बि घर था वञूं त पाण खे हुते सभिनि जी रिस्पेक्ट करणी खपे ऐं असांखे कोई बि कमु करण लाइ चवे त मना न करबो आहे। आयो लाल सभई चो झूलेलाल। साम्या, तव्हां सां फ़ोन ज़रिए तमामु सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूंसीं ऐं तव्हां असां सां फ़ोन ज़रिए जुड़िया। तव्हांजो घणो घणो धन्यवाद। जय हिंद। जय हिंद।
ॿारनि जी ॻाल्हियुनि में हींअर अवां नंढड़ी गुड़िया साम्या रोड़ा सां फ़ोन ज़रिए कयल ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया हुआ।